सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। आउं आहियां उस्ताद अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं क्लास चौथें जी साइंस जो बाब चौथों जानदार ऐं उन्हनि जो माहौल। प्यारा ॿारो, छा तव्हां खे ख़बर आहे त जानदार छा खे चइबो आहे? हर उहा शइ जेका वाध वेझ करे, पंहिंजो नस्ल बरक़रार रखे ऐं खुराक हासिल करे, तंहिंखे जानदार चइबो आहे। मिसाल तौरु इंसान, जानवर, ॿूटा, पखी, मच्छियूं, इहे सभई जानदार आहिनि। प्यारा ॿारो, छा तव्हां खे ख़बर आहे त माहौल छा खे चइबो आहे? असांजी पसगिरदाईअ में मौजूदु जानदार ऐं गैर जानदार शयुनि खे माहौल चइबो आहे। मतिलबु जेकी कुझु असांजी चौधारी अचे थो उहो माहौल आहे। मिसाल हवा, पाणी, पखी, जीत, जानवर, ॿूटा, ज़मीन ऐं ॿियूं शयूं असांजे माहौल में अची वञनि थियूं। प्यारा ॿारो, छा तव्हां खे ख़बर आहे त माहौल जा अहम जुज़ा कहिड़ा थींदा आहिनि? माहौल जा 2 अहम जुज़ा थींदा आहिनि। पहिरियों जानदार, जीअं जानवर, इंसान ऐं ॿूटा जानदार जुज़ा आहिनि। ॿियों गैर जानदार, पाणी, हवा, सिज, ज़मीन, इहे माहौल जा गैर जानदार जुज़ा आहिनि। जानदार जीअरे रहण लाइ जानदारनि ऐं गैर जानदारनि ते दारोमदार रखनि था। इंसान, पखी, ॿूटा, जीत, जानवर सभई माहौल जा जुज़ा आहिनि। प्यारा ॿारो, हिते असांजो लेक्चर पूरो थियो। वधीक मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।